अॼुकल्ह घणा माण्हू सुवाल जवाब कनि था साईं, केतिरा माण्हू चवनि था त मेह जी कुर्बानी जाइज़ कोन्हे। मां अर्ज़ु कयां त इहो इन्हनि माण्हुनि वीचारनि जी कम इल्मी आहे, कम इल्मी ऐं कम अक़ली आहे, जंहिंजे करे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था। हज़रत अली करम अल्लाह वजूजन हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे, मके ऐं मदीने मुनवर में मेह कोन हुई, ढगी हुई, उठ हुयो, रिढ बकरी हुई, मेह कान हुई। हज़रत अली करम अल्लाह वजू सफ़र कयो, ईअं सम्झो मिस्र खां थोरो सूडान जे पासे, अफ्रीका जे पासे ॾे विया, मेहूं जाम हुयूं हुते, छो त इहे पाणी वारे मुल्क में हूंदियूं आहिनि, ख़ुश्की वारे मुल्क में न हूंदियूं आहिनि। फरमायूं त अल जामूस हैवानुनि में हिकिड़ो जहिड़ो हैवान आहे, युशबिहुल बकर बितमाम, पूरी तरह उहो गऊं सां मुशाबिह आहे। माना उन जा अहकाम ज़कात में साॻा जहिड़ा गऊं जा, ऐं अहकाम उन जा कुर्बानी में बि साॻा जहिड़ा ढगीअ जा। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जो को बि सुवाल कोन्हे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी सुन्नत ऐं खुलफाए राशिदीन जी सुन्नत तव्हां ते लाज़िम आहे। पाण जेको सुन्नत जो इनकारी आहे त उहो पाण वञी ॼाणे। हज़रत अली करम अल्लाह वजू मेह खे पूरो गऊं सां मुशाबिहत ॾेई ऐं उन्हनि खे बिलकामिल मुशाबिहत ॾिनी हुई, अहकामात में बि, निसाब में, त कुर्बानीअ में। तंहिंजे करे बाज़ाब्ता तौर ते मेह जी कुर्बानी जाइज़ आहे, जाइज़ आहे, जाइज़ आहे। इन में अहिड़े क़िस्म जो को बि शक शुबो रखण जी गुंजाइश कान्हे। इन जा 7 हिसा कबा आहिनि। कुर्बानीअ जे गोश्त खे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त पहिरीं ॻाल्हि त इहो 10 ज़ुल्हज खां शुरू थींदी आहे, ऐं जॾहिं ईद निमाज़ थी वञे त कुर्बानी पोइ कबी आहे। हिकिड़े दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुतबो ॾिनो, फरमायो त हाणे कुर्बानी कयो। त हिकिड़े साहबी अर्ज़ु कयो त साईं मां त सवेर कुर्बानी करे आयो। फरमायो त इहो गोश्त थी वियो, तुंहिंजा ॿार खाइनि, बाक़ी कुर्बानी इहा न थी। त पोइ उन हिकिड़ो अर्ज़ु कयो, साईं हाणे मां वटि ॿियो त कुझु कोन्हे, पर 6 महीननि जो हिकिड़ो घटो आहे जेको एॾो आहे जो साल वारे खां वॾो आहे। फरमायो त ठीकु आहे, इहो तुंहिंजे लाइ इहो जाइज़ आहे। हाणे जेकॾहिं कंहिं माण्हू वटि न हुजे ऐं इतफ़ाक़नि दुंबो घटो अहिड़ो हुजे जो 6 महीननि जी उमिरि हुजे, 6 महीननि खां मथे, पर लॻे अहिड़ो ॼण साल खां वधीक आहे, त पोइ इहो बि जाइज़ आहे।